इन्हीं वक्त मौजूद है मुरीशक में जी सिंध ॿियनि शहरनि जी तरह मुरीशक में भी जो रैली जो जोश जज्बे सां मल्हायो पियो वञे। असां सां मौजूद आहिनि हितां जा जेके कामरेड आहिनि वर्कर आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु। वॾे जोश जज्बे सां मल्हायूं पिया जंहिंखे जीअं त दुनिया खे असां ॿुधाइण था चाहियूं सिंधी हिकु क़ौम आहे, सिंध हिकु वतन आहे, सिंधी ॿोली क़ौमी ॿोली आहे। ॿियो त जेको असांजी सकाफ़त आहे दुनिया ताईं माण्हुनि खे ॿुधाइण था चाहियूं सिंधी हिकु ज़िंदा क़ौम आहे, सिंधी ॿोली क़ौमी ॿोली आहे। ॿियो जेको पंजाब साम्राज्य असांजे दरिया मुछे कैनाल करे थो उहो कॾहिं बि असां बर्दाश्त न कंदासीं। असांखे अगरि विढ़णो पियो त असां विढ़ंदासीं, हीअ कैनाल कॾहिं बि असां बर्दाश्त न कंदासीं। सकाफ़ती ॾियारो एकता ॾियारो मल्हायो पियो सिंधियुनि जे लाइ ईद जो ॾींहुं आहे। असां इहो ईद जो मल्हायूं पिया। असां इन हवाले सां पूरे सिंध जे अवाम खे सिंधी क़ौम खे परॾे में रहंदड़ ॾे में रहंदड़ सभिनीनि खे ईद वाधायूं ॾियूं था पिया। ऐं असां इहो बि चऊं था त सिंध ते जेके 6 कैनाल सिंधु दरिया ते 6 कैनाल ठाहिया पिया उहे असांखे नामंज़ूर आहिनि। इहो सिंध खे सुखाइण ऐं बंजर बणाइण जे हिकु साज़िश आहे। इन साज़िश खे बंदि कयो वञे। सिंधी क़ौम इन 6 कैनालनि खे रद्द करे थी। शहरनि जूं ऐं कम्यूनिटी जूं ॻाल्हियूं ॿुधियूं त असांजो इहो हर साल जीअं असां इन साल बि पंहिंजी रैली जोश जज्बे सां मल्हायूं पिया ऐं पंहिंजी जेकी दरियानि ते पंजाब जो दाड़ो आहे उन ख़िलाफ़ बि असां आवाज़ उथारियूं था त असांखे उहो नामंज़ूर आहे। जी।